दोस्तों असां हिन वक़्तु कंबर शहदाद कोट ज़िले जे तालके वारा भरिसां हिकु सिंध जी जेका मशहूरु ढंढ आहे हमल ढंढ। असां इन हमल ढंढ में हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं ॿेड़ीअ ते वेठे हमल ढंढ जे विच में असां सफ़र करे रहिया आहियूं ऐं हीअ कुदरत जा ख़ूबसूरत नज़ारा जेके आहिनि हमल ढंढ जा, चओ तरफ़ पाणी पाणी, वण ई वण, ॿेला ई ॿेला ऐं इन्हनि जो ख़ूबसूरत नज़ारो असां ॾिसी रहिया आहियूं, पसी रहिया आहियूं। सिंध धरती केॾी ख़ूबसूरत धरती आहे जंहिंमें अलाह साईं जे तरफ़ां कुदरत जा समूरा हिते रंग असां वटि सिंध में मौजूदु आहिनि ऐं हीअ ढंढ जेका आहे हीअ बि कुदरत जो हिकिड़ो मुनफ़रिद हिकिड़ो रंग आहे ऐं हिन ढंढ में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेको सो जानवर रहनि था, जेके ॿेला आहिनि, चओ तरफ़ तव्हां ॾिसो था ॿेला आहिनि, उन्हनि में असांजा हितां जा जेके हितां जा मलाह रहनि था, हितां जेके माण्हू रहनि था, उहे असांखे ॿुधाइनि था त हिते तमामु घणा जानवर आहिनि, हर क़िस्म जा जानवर आहिनि तक़रीबन, सवाइ शींहं जे ऐं चीते जे दोस्तनि ॿुधायो, बाक़ी तक़रीबन ॿिया काफ़ी जानवर हिते मौजूदु आहिनि। उनखां अलावा हिन ढंढ में जेका मच्छी आहे, मच्छी बि मुख़्तलिफ़ क़िस्म जी थींदी आहे ऐं उहा जेका मच्छी आहे उहा हितां रोज़ानो मणनि जे तइदाद में हितां सिंध जा असांजा मलाह मच्छी पकड़ींदा आहिनि ऐं पंहिंजो पेट जो गुज़र सफ़र कंदा आहिनि ऐं उहा मच्छी पकिड़े करे मार्केटनि ताईं, लाड़काने ताईं, कंबर शहदाद कोट ताईं, ॿियनि ज़िलनि ताईं पहुचाईंदा आहिनि। सो हीअ ढंढ पंहिंजे नौयत जी तमामु बहितरीनु ढंढ आहे ऐं ख़ासि करे जॾहिं सिंध में वॾियूं ॿोॾियूं ईंदियूं आहिनि त बलोचिस्तान खां जेको मथां पाणी ईंदो आहे उहो अचे पाणी शहदाद कोट खां थींदो अचे हिन ढंढ में शामिलु थींदो आहे, कंबर शहदाद कोट खां ऐं कुबे सईद खान खां। पोइ हीअ ढंढ जेका आहे तमामु वॾी वसी ढंढ आहे, सिंध जी टिघे में टिघी ढंढ जेका हीअं परियां जाबलू इलाइक़ो आहे, जेको ढंढ जे विच खां परियों जेको पासो आहे उहो बलोचिस्तान जो इलाइक़ो जबल जे परियां आहे, जबल जेको आहे उहो सिंध में आहे ऐं उनखां पोइ जेको ढंढ जो ही जेको पाणी आहे सिधो क्रॉस कंदो आहे हितां लाड़काने ऐं कंबर शहदाद कोट ज़िलनि खां क्रॉस करे दादू ज़िले जी हद में दाख़िलु थींदो आहे ऐं उतां पोइ वञी मंछुर में छोड़ कंदो आहे, ख़ासि करे जॾहिं वॾियूं ॿोॾियूं थींदियूं आहिनि। पोइ मंछुर खां पोइ थींदो वरी सिंधू दरिया में पाणी दाख़िलु थींदो आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो हीअ ढंढ हिन वक़्तु पाणी जेके मींहं जा पाणी आहिनि हेल मींहं घटि वसिया आहिनि, पर उन बावजूदि बि ढंढ में तमामु घणो पाणी आहे ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त पाणीअ में असां विच में आहियूं ऐं मलाह ॿुधाइनि था त हिन वक़्तु बि तक़रीबन 8-10 फुट हिते पाणी मौजूदु आहे जंहिंमें हीअ असांजा ॿेड़ा हलनि था पिया। ऐं अॼु असां दोस्तनि जी दावत ते आयासीं लाड़काने खां कंबर शहदाद कोट ज़िले जे हिन तालके वारह जे भरिसां ई जेका ढंढ आहे, सो हिन वक़्तु असां दोस्तनि जी दावत ते आयल आहियूं ऐं ढंढ जो सैर बि करे रहिया आहियूं ऐं तव्हांखे बि असां हीअ नज़ारा ॾेखारे रहिया आहियूं। उमेदु आहे त तव्हांखे हीअ पसंदि ईंदा। महिरबानी। हीअ पखियुनि जो नज़ारा ज़बरदस्त। हलो बहुत विच में हेठि में भी मांखे असांखे हलो मथे चढ़ी वेही